खून रगन में आहे। जर में पानी जाम अञा खून रगुन में आहे खणो। कीन खुटोआ हुई कॾहिं, कीन खुटोआ हुई कॾहिं, कीन खुटाए ही कॾहिं सके। तुंहिंजूं गोलियूं घायल कन पर, तुंहिंजूं गोलियूं घायल कन पर, कीन कदम ही पुठिते हटंदा। तुंहिंजूं गोलियूं घायल कन पर, कीन कदम ही पुठिते हटंदा। मरंदा कुसंदा हलंदा, मरंदा कुसंदा हलंदा रहंदा, छातियूं ताणियूं सुम्हंदा रहंदा। आख़िर हिक ॾींहुं ही गोलियूं तुंहिंजूं, आख़िर हिक ॾींहुं ही गोलियूं तुंहिंजूं असर विञाए वेही रहंदियूं। आख़िर हिक ॾींहुं ही गोलियूं तुंहिंजूं असर विञाए वेही रहंदियूं। आख़िर मुंहिंजो वारो ईंदो, आख़िर मुंहिंजो वारो ईंदो, आख़िर मुंहिंजो वारो। कहाणी जो नालो आहे असिस्टेंट प्रोफेसर। नौरीन परेशान थी वई हुई जॾहिं संदसि नज़र पंहिंजे मथे में तेज़ीअ सां वधंदड़ अछनि वारनि में पई। सोचुनि जे वण वेड़ीअ खेसि वकोड़े छॾियो। संदसि अखियुनि जे आॾो अंधेरो छांइजी वियो। सोफ़ा सेट जे कुंड ते वेहंदे हिक ई हंधि ॼमी वई। साम्हूं रखियल ड्रेसिंग टेबल वारे आईने में हिकु दफ़ो ॿीहर पाण खे गौर सां ॾिठाई ऐं पंहिंजे अखियुनि ते ॿई हथ ॾेई कंधु झुकाए रोअण हारकी थी वई। नौरीन कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर आहे। संदसि पीउ माउ 10 साल अॻु हिकु रोड हादसे में गुज़ारे विया हुआ, जंहिं करे नौरीन पंहिंजे वॾे भाउ ऐं भाॼाई सां रहंदी हुई। नौरीन लाइ मुख़्तलिफ़ रिश्ता ईंदा रहिया, पर संदसि भाउ उन्हनि खे इहो चई रद्द कंदो रहियो त उहे रिश्ता नौरीन लाइ मुनासिब न आहिनि। संदसि उमिरि हर गुज़रंदड़ ॾींहं, महीने ऐं साल सां वधंदी थी रही। 2 साल अॻु संदसि प्रमोशन लेक्चरर मां असिस्टेंट प्रोफेसर तौरु थियो। खेसि संदसि भाउ जॾहिं ट्रेज़री ऑफिस मां पघार जी सिल आणणी हुई त मुबारक ॾींदे चयो हुआईंसि, अदी तूं त मूंखां चवण ते पघार थी खणी, बसि असां क्लार्की में फासी वियासीं। तो वांगुरु लेक्चरर थी वञा हा त अॼु घर जो समूरो ख़र्च मां पाण हलायां हा। बसि अदी तोखां ख़र्च वठंदे बि ॾाढो शर्म थो अचे, पर डेश डेश। न अदा, भला मां छा कंदुसि हेॾी सारी पघार? इहा ॻाल्हि चई मूंखे ओपरो छो था बणायो? मां बि त भला हिते ई थी रहां। छा ही मुंहिंजो घर नाहे? नौरीन चयो। हा दी, पर डेश डेश। पंहिंजे भाउ जे जुमिले खे अध में कटींदे नौरीन चयो, न अदा, बसि पर खां पोइ कुझु बि न चओ। मूंसां अहिड़ी ओपराइप वारी ॻाल्हि ॿीहर न कजो। मुंहिंजो तव्हां खां सवाइ ॿियो आहे बि केरु? मां काॾे कंदुसि उहे पैसा? संदसि भाउ जे अखियुनि जूं पिंबड़ियूं पुसी पयूं। ॿाहुनि जे कफ़ सां अखियुनि में आयल पाणीअ खे उघंदे नौरीन जे मथे ते हथु रखियईं। संदसि भाउ जे ॿारनि जे स्कूल वारी फीस खां अन अटे ताईं ॿियूं बि घर जूं शयूं संदसि पघार मां ईंदियूं हुयूं। नौरीन सोफ़ा सेट ते वेठी हुई। संदसि अखियुनि मां ॻोढ़ा टिमी रहिया हुआ। खेसि पीउ ऐं माउ शिदत सां यादि अची रहिया हुआ। साम्हूं वारे आईने ॾांहुं ॾिसंदे केतिरी देरि ताईं पंहिंजनि वारनि ऐं चहिरे में घूरींदी रही। दिलि में सोचणु लॻी, मां केसि ताईं भाउ जे घर में तरसियल हूंदसि? भाॼाई जे तंज़ जा तीर आख़िर केसि ताईं बर्दाश्त कंदसि? मां पढ़ियल लिखियल औरत आहियां, भला पंहिंजे रिश्ते लाइ पाण बि त कोशिशि करे सघां थी। उन में कहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे? नौरीन पंहिंजो पाण खे हिमत ॾींदे दिलि में तइ करे वरितो त हाणे मां पाण पंहिंजे लाइ को रिश्तो ॾिसंदी हुअसि। ॿियनि प्रोफेसर्स खे बि चवंदी हुअसि जेकी अॻु खेसि अहिड़ी ऑफर कंदियूं रहियूं आहिनि त उहे संदसि रिश्तो कराइनि, पर हीअ खेनि मना कंदी रही हुई त संदसि रिश्तो सिर्फ़ु पंहिंजो भाउ ई पंहिंजी मंशा मुताबिक़ कराईंदो। ज़िंदगी जे सुबुह शाम में बि एतिरो ई फ़र्क़ु हूंदो आहे जेतिरो हक़ीक़ी सुबुह ऐं शाम में हूंदो आहे। सुबुह साफ़ सुथरो, चिटो ऐं वणंदड़ हूंदो आहे, जंहिंमें पखी पंहिंजे आखेरनि मां निकिरी आज़ाद हवाउनि में उॾामण लॻंदा आहिनि। गुल शबनम जे कतरनि सां विंझी निकिरी पवंदा आहिनि ऐं वणनि जा पता सुबुह जी हीर वारे मधुर सुर ते रक़्स करणु लॻंदा आहिनि। जॾहिं त शाम धुंधली, मिरांजड़ी ऐं तारीकीअ तरफ़ तेज़ीअ सां सफ़र कंदड़ हूंदी आहे। सिजु मोकिलाईंदो आहे त दिलि घबराइजणु लॻंदी आहे, छो त उन वक़्तु अंधेरनि जो सफ़र असांजी आजियां करणु शुरू कंदो आहे। उहा सुधि नौरीन खे तॾहिं पई जॾहिं हिन लाइ हाणे या त उन्हनि जा रिश्ता थिया आया जिन ॿी शादी करण ते चाही, या जिन जूं ज़ालूं गुज़ारे वयूं हुयूं ऐं खेनि पंहिंजे ॿारनि लाइ कंहिं माटेली माउ जी घुर्ज हुई जेका उन्हनि जी परवरिश करे। अक्सर रिश्ता अहिड़ा बि हुआ जिन खां नौकिरी छॾाइण जो शर्त रखियो, पर उहा नौकिरी त हुई जेका नौरीन जो वाहिद सहारो बणियल हुई। सा त
कहिड़ी बि रीति हिन क़ुर्बान करणु नथी घुरी। नौरीन लाइ संदसि वॾे भाउ वटि डॉक्टर जो रिश्तो आयो। संदसि उमिरि लॻभॻि 40 साल हुई। नौरीन खां साल वॾो हो। भाणस खे ख़्यालु आयो त रिश्तो तमामु मुनासिबु आहे, नौरीन सां सलाह करणु घुरिजे। इहो ख़्यालु हिन खे पहिरियों दफ़ो आयो हो। नौरीन जे कमरे जे दरवाज़े वटां खेसि ज़ाल हथ खां छिके ॿिए कमरे में वठी आई। आहिस्तगीअ ऐं राज़दारीअ वारे अंदाज़ में मुड़ुस खे चयाईं, छा थी वियो अथई? मां ओताक जे दर वटि बीही ॿुधो त तूं रिश्ते लाइ राज़ी थी वियो आहीं। जे इहो रिश्तो थी वियो त पाण बुख मरंदासीं छा? पंहिंजा हाल विसरी वेई छा? तुंहिंजी पघार मां त ॿारनि जो ख़र्च बि पूरो कोन थींदो। लॻे थो तुंहिंजो हाफ़्ज़ो कमज़ोर थी वियो आहे। सॼो घर हिन माईअ जे पघार ते ई त हले थो। परणाईंदेसि त कमु कीअं हलंदो? नौरीन जी भाॼाई हिक ई साईअ में इहो सभु कुझु चई मुड़ुस खे सोचुनि जे गहरे कुन में उछलाए छॾियो। ज़ाल जा सवाल संदसि ॾाढो दीवार जियां रुकावट बणिजी बीह रहिया। खेसि उहे सभई सवाल मथे में लोही सीख जियां टुंबिजी रहिया हुआ। कुझु बि सम्झ में न आयुसि। खट ते वेही रहियो। केतिरियूं ई ॻाल्हियूं संदसि ज़हन खे झंझोड़े रही हुयूं। खट तां उथी सोफ़े ते वेठो, पंहिंजे ॿिन्ही हथनि जूं आङुरियूं मिलाए क्याड़ीअ ते रखी कंधु मथे करे छत में निहारणु लॻो। ज़हन में जंग छिड़ी पियसि। सोचींदे सोचींदे उथी बीह रहियो। संदसि चहिरे ते इत्मिनान वारी मुर्क तरी आई। हू नौरीन जे कमरे जे दरवाज़े वटां गुज़री सिधो ओताक में विहारियल महिमाननि ॾांहुं हलियो वियो ऐं खेनि रिश्ते करण खां जवाबु ॾेई छॾियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं अली ज़ाहिद अव्हांजी ख़िदमत में पंहिंजो हिकु गज़ल अर्ज़ु रखां थो। दिल फिगारनि जे शहर में लही वेंदुसि, दिल फिगारनि जे शहर में लही वेंदुसि, आउं नूरीअ जे क़बर में लही वेंदुसि। ताव मुंहिंजो जीअं तोखे न तड़पाए, ताव मुंहिंजो जीअं तोखे न तड़पाए, तुंहिंजे उभरण जे पहर में लही वेंदुसि। संग तराशनि तुंहिंजी मूरत तराशी छो, संग तराशनि तुंहिंजी मूरत तराशी छो, आउं ॿीहर इन पत्थर में लही वेंदुसि। रुञ पोयां उञ ड्रोड़ाए थकबुसि जीअं, रुञ पोयां उञ ड्रोड़ाए थकबुसि जीअं, नेठि हरणीअ जे नज़र में लही वेंदुसि। तुंहिंजे सारूणनि जो सुरमो चुभे थो जे, तुंहिंजे सारूणनि जो सुरमो चुभे थो जे, यादगिरियुनि जे असर में लही वेंदुसि। हूअं त गीतनि जी लहे थी वही मूं ते, हूअं त गीतनि जी लहे थी वही मूं ते, पर समूरो हिकु अखर में लही वेंदुसि। नारसाईअ जे बहर मां तरी ज़ाहिद, नारसाईअ जे बहर मां तरी ज़ाहिद, हेखलाईअ जे नगर में लही वेंदुसि। दिल फिगारनि जे शहर में लही वेंदुसि, आउं नूरीअ जे क़बर में लही वेंदुसि। दाया खां असां पंहिंजे सफ़र जी शुरूआति कईसीं ऐं असां हिकु ट्रैवल एजेंसी जे थ्रू पंहिंजी बुकिंग कराई हुईसीं। असांजी तयारी को चांग न आहे। हीउ हिकिड़ो ॿेट आहे ऐं हिकु ख़ूबसूरत ॿेट आहे जेको पताया खां असां मिनी बस जे ज़रिए 4 कलाकनि में हिकु ॿिए शहर रेत या तरात पहुतासीं, जितां वरी असांखे
कंपनीअ वारनि हिकु वैन में खयों ऐं सभ खां पहिरियां ई असांखे फेरी जे पियर वटि बंदरगाह आंदऊं। फेरी में हेठीं मंज़िल ते सभु गाॾियूं अचनि थियूं ऐं मुसाफ़िर जेके आहिनि ख़ासि तरह मथे गेट ते वेहनि था वञी, जिते नंढी कैंटीन बि आहे जितां हर का खाइण पीअण जी शइ वठी सघे। मंज़र हिते ॾाढा ख़ूबसूरत आहिनि ऐं जेको माण्हू बि अचे थो त उन में पंहिंजी फोटोग्राफी जे शौक़ पूरो करे थो। ही फेरीअ जो सफ़र जेको आहे इहो 40-45 मिंटनि जो आहे, जेको असांखे को चांग को खाई में ॿोली में पेट खे चइबो आहे ऐं चांग इन जो नालो आहे, पर चांग हू हाथीअ खे सॾींदा आहिनि, माना हाथी वारो ॿेट। उन जो सबबु इहो था ॿुधाइनि त हिन जी जेकॾहिं एरियल व्यू ॾिसजे थो त उहो ॿेट ईअं लॻे थो त हिकु हाथी जीअं आहे। फेरी जे हलण सां मुख़्तलिफ़ माण्हू के म्यूज़िक ॿुधनि था, के जेके आहिनि से चौधारी नज़ारा पसंदि था ऐं आहिस्ते आहिस्ते इहो सफ़र जेको आहे गुज़री 40-45 मिंट जी ॼण ख़बर ई कोन थी पए, माण्हू पेट जे वेझो अचे। कोचांग मां 2-3 दफ़ा अची चुको आहियां ऐं हर भेरे हू मूंखे नओं लॻंदो आहे। उन जो सबबु इहो आहे त हिते सामूंडी किनारा बीचिस ॾाढा ख़ूबसूरत आहिनि ऐं ख़ासि तरह हिते शाम ऐं सुबुह जो सिज उभरण जा मंज़र ॾाढा बहितरीनु लॻनि। सिज लहण ऐं सिज उभरण जा मंज़र ख़ूबसूरत आहिनि। असां हिन वक़्तु कोचांग पहुचण वारा आहियूं। हिते हर को मुसाफ़िर रहंदो ऐं उन खां पोइ गाॾियूं ईंदियूं जिते असांजे जंहिंजी जेका होटल जी बुकिंग थियल आहे उस ताईं पहुचूं। हिन ॿेट जी ख़ूबसूरती इहा आहे त हिकु त हेठां ई मथां ई यानी पहाड़ी आहे, ॿियो हिते सावक तमामु घणी आहे, जंहिंजे करे ख़ूबसूरत अहसासु थिए। इन नंढे ॿेट ते ज़रूरत जी हर शइ मिली वञे थी।
ते बाज़ार में काफ़ी दुकान आहिनि खाइण पीअण जा, बार आहिनि, क्लब्स आहिनि। हुन खां अलावा मुख़्तलिफ़ मंज़र आहिनि जेके हिते ॾिसी सघजनि था, जंहिंमें आबशार आहिनि या हुन खां अलावा काफ़ी मुख़्तलिफ़ तरीक़नि जूं हिते पॉइंट्स ठहियल आहिनि जितां बि ख़ूबसूरत नज़ारा ॾिसी सघो। कलांग राव रिज़ॉर्ट में असां पंहिंजी रहाइश रखी आहे। हीअ तमामु ख़ूबसूरत आहे। हिनखे पंहिंजी नंढड़ी ढंढ बि आहे जंहिंमें मच्छियूं मौजूदु रहनि थियूं। हुन खां अलावा हिन जा बीचिस ॾाढा ख़ूबसूरत आहिनि ऐं बिल्कुलु बीच सां लॻोलॻि आहे। ऐं उते जेके आहिनि से मुख़्तलिफ़ इज़ी चेयर्स पियल आहिनि जंहिं ते माण्हू आराम करे सघे। ॿिए ॾींहुं सुबुह जो असां हिकु आबशार ॾिसणु निकितासीं। हिन आबशार जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त इन में 50 अधु मुनो किलोमीटर जेको आहे उहो पंधु हलणो पए थो ऐं उहो जेको रस्तो आहे उहो रस्तो जंग मां थींदो हले थो। ॿिए तरफ़ ते आबशार मां निकिरंदड़ नदी आहे जंहिंजे मुख़्तलिफ़ हंधनि ते नज़ारे पसण लाइ शेड्स बि ठहियल आहिनि। ऐं हिन आबशार जे पाणीअ में, आबशार जे नदीअ में कछियूं बि मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं, जेकी शफ़ाफ़ पाणी हुजण जे करे परे परे ताईं नज़र अचनि थियूं। अहिड़नि मुख़्तलिफ़ हंधनि ते जिते पाणीअ जो वाकिरो आहे ऐं हुते वेहण जी जॻह आहे जेका भली पथरनि ते ई आहे, वॾनि वॾनि पथरनि ते, या कुझु बेंचूं बि रखियल आहिनि त सयाह हिते इन्हनि मंज़रनि मां महज़ूज़ थियनि था।
घणे वक़्तु गुज़री वञण जे करे मूंखे हिन आबशार जो पूरो नालो त यादि न आहे, पर शायदि हाई में खेसि क्लॉन्ग ब्लू सॾियो थो वञे। ख़ुशीअ में बि नाहियूं, ग़मनि में बि नाहियूं, ख़ुशीअ में बि नाहियूं, ग़मनि में बि नाहियूं, असां कंहिं रदीअ जे पननि में बि नाहियूं। ख़ुशीअ में बि नाहियूं, ग़मनि में बि नाहियूं, असां कंहिं रदीअ जे पननि में बि नाहियूं। रोऊं जे त ॻोढ़ा उघऊं पाण पंहिंजा, रोऊं जे त ॻोढ़ा उघऊं पाण पंहिंजा, परे ताईं कंहिंजे ज़हन में बि नाहियूं। रोऊं जे त ॻोढ़ा उघऊं पाण पंहिंजा, रोऊं जे त ॻोढ़ा उघऊं पाण पंहिंजा, परे ताईं कंहिंजे ज़हन में बि नाहियूं। ख़ुशीअ में बि नाहियूं, ग़मनि में बि नाहियूं, असां कंहिं रदीअ जे पननि में बि नाहियूं। बयाबान वांगुरु रहूं था प्यासा, बयाबान वांगुरु रहूं था प्यासा, नदीअ जे वहकई कपनि में बि नाहियूं। बयाबान वांगुरु रहूं था प्यासा, नदीअ जे वहकई कपनि में बि नाहियूं। ख़ुशीअ में बि नाहियूं, ग़मनि में बि नाहियूं, असां कंहिं रदीअ जे पननि में बि नाहियूं। न तरजीह कंहिंजी में आहिनि अखियूं ई, न तरजीह कंहिंजी में आहिनि अखियूं ई, गुलाबी गलनि नई चपनि में बि नाहियूं। ख़ुशीअ में बि नाहियूं, ग़मनि में बि नाहियूं, असां कंहिं रदीअ जे पननि में बि नाहियूं। फुलनि जो तसवुर पराहों मगर, फुलनि जो तसवुर पराहों घणो, पर असां ठोठ थूहर अकनि में बि नाहियूं। फुलनि जो तसवुर पराहों घणो, पर असां ठोठ थूहर अकनि में बि नाहियूं। ख़ुशीअ में बि नाहियूं, ग़मनि में बि नाहियूं, असां कंहिं रदीअ जे पननि में बि नाहियूं। ही तन्हा हयाती ऐं चोफेर मेला, ही तन्हा हयाती ऐं चोफेर मेला, लॻे थो असां हिन वतन में बि नाहियूं। ही तन्हा हयाती ऐं चोफेर मेला, लॻे थो असां हिन वतन में बि नाहियूं। ख़ुशीअ में बि नाहियूं, ग़मनि में बि नाहियूं, असां कंहिं रदीअ जे पननि में बि नाहियूं। असां कंहिं रदीअ जे पननि में बि नाहियूं। जेकॾहिं इजाज़त हुजे त मां हिकिड़ो पंहिंजो गीत तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि रिदम में। साईं तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि, तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि, बबड़ो जे बेरनि जूं झोलियूं भरे जॾहिं सिज ओभर खां उभरण छॾे दे, तॾहिं तोखे प्यारी विसारे छॾींदुसि, तॾहिं तोखे प्यारी विसारे छॾींदुसि, तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि, तूं नाराज़। दूर आसमां ॾिस ज़मीन खे छुहे थो, उन्ही आसमां खे को हथ लाए मोटियो,
तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि बची नफ़्स पैज़ाए के मौत जे खां मच्छी का सिवा आब जीअरी ॾिसां मां तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि को रूहनि खे पकिड़े ज़ंजीरुनि में जकड़े लताड़े चिभाटे अज़ियत संवारे तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि पंहिंजी शाइरीअ सां को क़ुरान ठाहे तो जहिड़ो को इंसान ठाहे तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि बरी काठ अमजद थे कोयलो न केरी बरी काठ अमजद थे कोयलो न केरी चुमी चंद्र खे जे चकोरायो मूटी तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि तॾहिं तो खे प्यारी विसारे छॾींदुसि नाराज़ थिए थी।